अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल चंडीगढ़ में छा थींदो तव्हांखे सॼी अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो पहिरियों ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। तो रेस सोजरे खे धमकाईंदो त अगर तूं संग ॾींदे त तोखे लॾो पटण न छॾींदासीं। पर तूं संग खां इनकार कंदे त तोखां संग ज़बरदस्ती वठंदासीं ऐं तोखे हिन ॻोठ मां धिके कढंदासीं। पोइ सोजरो इहा ॻाल्हि वञी घर ॿुधाईंदो पंहिंजी घरवारी खे। रेस सनम जे सूंघ घुरण खां सॾियो हो कि ईअं चई त मूंखे सनम जो संग हर हाल में खपे। अगर संग न ॾींदे त तोखे हितां ॻोठ मां तड़े कढिबो। ऐं ॿिए पासे कमदार जेको आहे पंहिंजा माण्हू मोकिलींदो यूसुफ खे मारण लाइ। बहरहाल हू नाकाम थी वापसि ईंदा। पोइ कमदार खे कावड़ लॻंदो, तव्हां यूसुफ खे मारे अचो ऐं हर हाल में उनखे मारे अचो ऐं वापसि न अचो। हा, तव्हां वापसि आया आहियो त मुंहिंजो अंदरु सड़ी वियो, मूंखे अंदर में बाहियूं लॻी वियूं। त पोइ कमदार जो माण्हू कमदार खे चवंदो त उनजे पोयां पुठि आहे, अगर असां यूसुफ खे मारियो त हू असांखे मारे छॾींदा। कमदार चवंदो त हू हिकिड़ो घर आहे, उनजो ॿियो का बि सबूत न आहे। ऐं ॿिए पासे सुहिणी साइण मेरू खे चवंदो त मूंखे मुंहिंजो पुटु घरां मूंखे कढी छॾियो, हाणे मां घर में रही नथो सघां। साइण मेरू उनखे चवंदो त हुन तोखे घरां कढी छॾियो, तूं हुनजे लाइ छा लाइ रोई वती, तूं बि उनखे हाणे छॾे ॾे तो असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।